मां गनीपुर ॻोठ जे समाजी तंज़ीम जो सदर आहियां। बाबा वक्त ख़राब न कयो, केर बि आयो मूंखे कमु ॿुधायो, मां पाण ॿुधाईंदोमांसि। आप तमामु मसरूफ़ आहे। I want to communicate a very important information, rather secret, to Mr. Javed, and you are killing my time, understand? And you will be held responsible for that mishap. ओके ओके, इहा ॻाल्हि तव्हां पहिरीं ॿुधायो आहे न, होल्ड कयो। सर, गनीपुर ॻोठ जे समाजी तंज़ीम जेको सदर आहे तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थो। ओके सर, साईं ॻाल्हायो। हेलो, यस, ॻाल्हायां पियो। साईं सलाम वालेकुम। साईं हिकु इंपॉर्टेंट सीक्रेट इंफॉर्मेशन ॾियणु चाहियां थो। ॿुधायो बाबा, छा इंफॉर्मेशन आहे? साईं छाकाणि त तव्हां हिकु बहादुर ऐं ऑनेस्ट ऑफिसर आहियो, तंहिं करे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। बाबा ॻाल्हि ॿुधायो, छा आहे? व्हाट्स द मैटर? साईं नोट कयो। साईं गनीपुर जे ॻोठ सेठ सुलेमान वारे होटल ते हिन इलाइक़े जो मशहूर धाड़ेल पहाड़ खान पंहिंजे टोले सां गॾु साईं हिन महीने जी 22 तारीख़ ईंदो शाम जो 5 बजे। बाबा इहा त हिकु जनरल इंफॉर्मेशन आहे, कहिड़ी तव्हांखे पक आहे? मुंहिंजो मतिलबु त असां कहिड़े आधार ते कार्रवाई कयूं? साईं उन तारीख़ ते पक धाड़ेल ईंदा, पर प्लीज़ साईं असांजी ॻाल्हि लीक थियणु न घुर्जे। जेकॾहिं तव्हांजे डिपार्टमेंट जे कंहिं माण्हू खे ख़बर पइजी वई न साईं, त पोइ सम्झो त धाड़ेल ताईं ख़बर पहुची वेंदी। ॿुधो बाबा, असीं पंहिंजे तरफ़ां अलर्ट रहंदासीं, तव्हां बि घणी होय होय न कजो। न साईं, असांखे मरणो आहे छा? तव्हां हिते घणा ॼणा आहियो? साईं 2 ॼणा। ठीकु आहे, तव्हां फिक्र न कयो, मां ॾिसी वठंदुसि। साईं वरी महिरबानी, साईं महिरबानी। जुसा हाणे ॻाल्हि त थी वई। वाह 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 भाऊ, ॿेली हाणे इहा ॻाल्हि तूं कंहिंसां न कजां, छाकाणि त इन ॻाल्हि जी मास्तर खे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, एसपी साहिब खे ख़बर आहे, हाणे तोखे ख़बर आहे। न मां कंहिंसां ॻाल्हि न कंदुमि। ॾिस, जे धाड़ेलनि खे ख़बर पई त असां एसपी साहिब खे ॿुधाए छॾींदासीं त तो पक उन्हनि खे ॿुधायो। खान पंहिंजे टोले सां गॾु साईं हिन महीने जी 22 तारीख़ ईंदो शाम जो 5 बजे। बाबा इहा त हिकु जनरल इंफॉर्मेशन आहे, कहिड़ी तव्हांखे पक आहे? मुंहिंजो मतिलबु त असां कहिड़े आधार ते कार्रवाई कयूं? साईं उन तारीख़ ते पक धाड़ेल ईंदा, पर प्लीज़ साईं असांजी ॻाल्हि लीक थियणु न घुर्जे। जेकॾहिं तव्हांजे डिपार्टमेंट जे कंहिं माण्हू खे ख़बर पइजी वई न साईं, त पोइ सम्झो त धाड़ेल ताईं ख़बर पहुची वेंदी। ॿुधो बाबा, असीं पंहिंजे तरफ़ां अलर्ट रहंदासीं, तव्हां बि घणी होय होय न कजो। न साईं, असांखे मरणो आहे छा? तव्हां हिते घणा ॼणा आहियो? साईं 2 ॼणा। ठीकु आहे, तव्हां फिक्र न कयो, मां ॾिसी वठंदुसि। साईं वरी महिरबानी, साईं महिरबानी। जुसा हाणे ॻाल्हि त थी वई। वाह 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 भाऊ, ॿेली हाणे इहा ॻाल्हि तूं कंहिंसां न कजां, छाकाणि त इन ॻाल्हि जी मास्तर खे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, एसपी साहिब खे ख़बर आहे, हाणे तोखे ख़बर आहे। न मां कंहिंसां ॻाल्हि न कंदुमि। ॾिस, जे धाड़ेलनि खे ख़बर पई त असां एसपी साहिब खे ॿुधाए छॾींदासीं त तो पक उन्हनि खे ॿुधायो। अब्बास हे फाइल अकाउंट्स ब्रांच में खणी वञ ऐं जल्दी वापसि अची मिस। यार जमाल, सुबह खां वठी कमु करे करे मरी विया आहियूं, का फर्स्ट क्लास चांहि थी वञे। वाह, दिलि वटो ॻाल्हि कई, समोसा बि थी वञे, ॾाढो मज़ो अची वेंदो। हाँ यार, टाइम भी चांहि समोसे जो आहे। मिस फलक, तव्हां लाइ यकीनन को सॉफ्ट ड्रिंक चवणो पवंदो। वाह 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 वाह, हुन छा मुस्कुरायो आहे, सॼी काइनात मुस्कुरायो थो। This very flirting. No flattering, but appreciation of your beautiful smile. Okay. तव्हां छा पिया घुरायो? चांहि ऐं समोसा। मां बि इहो खाईंदसि। गुड, यानी तव्हां में असां में को फ़र्क़ु कोन्हे। इहो त तव्हांजो कॉम्प्लेक्स आहे, सभु इंसान त बराबरि आहिनि। वाह वाह, छा ख़्यालात आहिनि मिस फलक तव्हांजा। इहो आवाज़ बाबा, इहो 4 चांहियूं स्पेशल, गरम गरम समोसा ऐं चटणी अलॻि, जल्दी खणी आ। त छा ही सभु चांहियूं ऐं समोसा जमाल तरफ़ां? न बाबा, मुंहिंजे तरफ़ां वरी कान, ही त चंदे ते गॾियल आहे सॼो। न मुंहिंजे तरफ़ां, घबराइण छो थो? मिस फलक, पोइ जे अहिड़ी ॻाल्हि आहे त बिल मां भरींदुसि।
सालारे सिंध पांडी खान जी अली जान ये ओश तो बाग जी खुश